ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, कराची सिंध हुकूमत पारां हर कॉलेज में शागिर्दनि जे प्रोग्रामनि लाइ 5 लाख रुपया रखण जो फ़ैसिलो। चीफ सेक्रेटरी जी सदारत में कॉलेज एजुकेशन खाते इजलास में सेक्रेटरी कॉलेज, सेक्रेटरी सर्विसिस ऐं ख़ज़ाने समेत लाॻापियल ऑफिसर शरीक। चीफ सेक्रेटरी पारां पास उम्मीदवारनि खे फौरी तौर ऑफर ऑर्डर जारी करण जी हिदायत। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। कराची सिंध हुकूमत पारां हर कॉलेज में शागिर्दनि जे प्रोग्रामनि लाइ 5 लाख रुपया रखण जो फ़ैसिलो। चीफ सेक्रेटरी जी सदारत में कॉलेज एजुकेशन खाते इजलास में सेक्रेटरी कॉलेज, सेक्रेटरी सर्विसिस ऐं ख़ज़ाने समेत लाॻापियल ऑफिसर शरीक। चीफ सेक्रेटरी पारां पास उम्मीदवारनि खे फौरी तौर ऑफर ऑर्डर जारी करण जी हिदायत। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।